वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की शुरुआत कंदासीं ऐं मलीर में अव्हांखे आगाह कयूं। स्टील मिल्स के मुलाज़िमनि जो बरतरफ़ी ख़िलाफ़ औरतुनि ऐं ॿारनि समेत एहतजाज जारी है। औरतूं धरणे में शामिल पहुरियतुनि लाइ औरतुनि जा कपड़ा ऐं चूड़ियूं खणी आयूं। हक़नि लाइ जदोजहद नथा करे सघो त औरतुनि जा कपड़ा ऐं चूड़ियूं पाए घर वेही रहो। औरतुनि जो इहो चवणु आहे ऐं इन धरणे में इन मुलाज़िमनि जे धरणे में औरतूं ऐं ॿारड़ा बि वॾे अंग में शरीक आहिनि। ऐं हिन वक़्तु जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी पिणु हिते पहुतो आहे ऐं उन मुलाज़िमनि सां यकजहती जो इज़हार कयो आहे। स्टील मिल्स जे मुलाज़िमनि तरफ़ां बरतरफ़ी ख़िलाफ़ अॼु चौथे ॾींहुं बि औरतुनि ऐं ॿारनि समेत धरणो हणी एहतजाज जारी आहे। औरतूं धरणे में शामिल पहुरियतुनि लाइ औरतुनि जा कपड़ा ऐं चूड़ियूं खणी आयूं। उन्हनि इहो चयो त हक़नि लाइ जेकॾहिं अव्हां जदोजहद नथा करे सघो त औरतुनि जा कपड़ा ऐं चूड़ियूं पाए घर वेही रहो। तफ़सील मालूम कंदासीं। नाज़ शर लाइन ते मौजूदु आहे। नाज़, छा तफ़सील आहिनि वधीक? जी, मां तव्हांखे ॿुधायां त पाकिस्तान स्टील मिल मां 4545 पौरियत जेके आहिनि उन्हनि जे बरतरी ख़िलाफ़ जेको आहे पौरियतनि पारां अॼु 5 ॾींहं बि चेयरमैन चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर पाकिस्तान स्टील जो जेको आहे उन जे घर जे आॾो धरणो जेको आहे उहो पौरियतनि जो धरणो जारी आहे। मां तव्हांखे ॿुधायां त वॾे अंग में औरतूं ॿारड़ा ऐं बरतरफ़ थियल पौरियत जेके आहिनि उहे इन धरणे में शामिल आहिनि। जॾहिं त 4544 पौरियत जेके आहिनि उन्हनि मां हिन धरणे में काफ़ी तइदाद जेके पौरियत आहिनि उन्हनि जो अंग शामिल न आहे। उन हवाले सां पौरियत अॻुवाण जेके आहिनि उन्हनि जे घर भाती जेके आहिनि उन्हनि जी अॻुवाणी शहज़ादी अबरो जेका आहे उहा करे रही आहे। उहा इन धरणे में जेको आहे जेके घरनि में वेठल पौरियत आहिनि ऐं बरतरफ़ थियल पौरियत आहिनि ऐं जेके धरणे में शामिल न पिया थियनि उन्हनि जे लाइ औरतुनि जा कपिड़ा ऐं चूड़ियूं जेके आहिनि उहे खणी धरणे में पहुतियूं आहिनि। ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त जेकी पौरियत पंहिंजे हक़नि जी जिदोजहद जे लाइ असां सां गॾु शामिल न आहिनि जे लाइ मां हीउ तोहफ़ो खणी आई आहियां ऐं उहे औरतुनि जा कपिड़ा पाए ऐं चूड़ियूं पाए घरनि में वेही रहनि ऐं घर जो कमकार कनि। ॿिए तरफ़ जिस्कम जो चेयरमैन सनान खान कुरैशी जेको आहे उहो धरणे में पहुतो आहे ऐं उन्हनि पौरियतनि सां हमदर्दी जो इज़हार कयो आहे। उन मौक़े ते उन टाइम न्यूज़ सां पिणु ॻाल्हि ॿोल कई आहे। चवणु आहे त बरतरफ़ थियल पौरियत जेके आहिनि उन्हनि जो ॾुख तकलीफ़ जेका आहे उहा असांजी तकलीफ़ आहे। मुंहिंजो शहीद बाबा जिस्कम जो चेयरमैन शहीद बशीर खान कुरैशी पिणु उन्हनि जी हर जिदोजहद में शामिल हूंदो हुयो ऐं उन इहो पिणु ऐलान कयो त 17 जनवरी ते जेको आहे मरकज़ी कमेटी जो जेको इजलास थींदो जिस्कम जो उन में असां ईंदड़ हिकमत अमली जेका आहे उन जो ऐलान कंदासीं, उन में फ़ैसिलो कंदासीं ऐं पौरियतनि जी जिदोजहद जेका आहे उनखे सॼी सिंध ताईं असां खणी ईंदासीं। जी अच्छा नाज़, इहो ॿुधाइजो त ॿ ॾींहं पहिरीं डिप्टी कमिश्नर मलीर गंवर लखारी हिते पहुतो ऐं उन मुलाज़िमनि सां ॻाल्हियूं कयूं। इन्हनि खे ख़ातिरी कराई त हू इन मामले जे हवाले सां किरदारु अदा कंदो। इन हवाले सां ॿुधाइजो त छा वरी को राब्तो थियो आहे DC मलीर सां या CEO स्टील मिल्स सां? मां तव्हांखे ॿुधायां त पाकिस्तान स्टील मिल जो जेको धरणो आहे पौरियतनि जो जेको लॻल आहे उन मौक़े ते 2 ॾींहं अॻु में जेको आहे DC मलीर गंवर खान लिगारी जेको आहे उहो पिणु धरणे वारे हंध ते पहुतो हुयो ऐं उन चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर जेको आहे उन जे हाउस जे अंदरि वञी उन मुलाक़ात कई हुई। जंहिं बाद ॿाहिरि निकिरी गैर रस्मी तौर ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल कई। उन में उन चयो हुयो त कंहिंजे घर जे आॾो एहतजाज जो को जवाज़ कोन थो ठहे पियो जॾहिं त उन पौरियतनि सां कंहिं क़िस्म जी का ॻाल्हि ॿोल उन कई हुई ऐं हिन वक़्त ताईं कंहिं क़िस्म जी का ॻाल्हि ॿोल हिननि पौरियतनि ॾांहुं जेको आहे एहतजाजी कैंप ते केरु लड़ी न आयो आहे। जी वॾी महिरबानी नाज़ शर तफ़सील ॾियण जे लाइ। मलीर मां इहा ख़बर अवां सां शेयर कईसीं जिते मुलाज़िम सरापा एहतजाज बणियल आहिनि। मुलाज़िमनि सां गॾु औरतूं ऐं ॿारड़ा बि शरीक आहिनि। औरतूं धरणे में शामिल पहुरियतुनि लाइ औरतुनि जा कपिड़ा ऐं चूड़ियूं खणी आयूं जॾहिं त जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी पिणु यकजहती जे लाइ पहुतो आहे।